सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा बरो। असीं साह खणण जे सिलसिले खे मुकम्मल करे चुका हूँ, लेकिन ख़ाली साह खणण जंहिंमें गैसूं खणण ऐं सेलनि में ॿरण वारे अमल में फ़र्क़ु आहे। पाण अॼु ॾिसूं था त ख़ाली साह खणण ब्रीथिंग ऐं ॿरण वारे अमल बर्निंग में कहिड़ो फ़र्क़ु आहे। साह खणण यानी ब्रीथिंग आहे हिते। ॿियो असां वटि ॿरण जो अमल यानी बर्निंग आहे। हाणे अगरि असां ॾिसूं त साह खणण में ऐं ॿरण जे अमल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सभ खां पहिरीं त ही तबई अमल आहे। जंहिंमें फिफड़नि अंदरि गैसूं दाख़िल कयूं वञनि थियूं। ही तबई अमल आहे यानी फिज़िकल प्रोसेस आहे। हाणे ॿरण वारे अमल ते अचूं त ही वरी ही कीमियाई अमल आहे। जंहिंमें ऑक्सीजन खाधे सां मिली तवानाई ख़ारिज कराए थी। अहिड़े नमूने सां ॿियो फ़र्क़ु असां वटि हिन में तवानाई घुर्बल आहे, यानी असांखे हिन में एनर्जी तवानाई ॾियणी थी पई। हिन खे ॾिसूं, हिन अमल में तवानाई यानी एनर्जी ख़ारिज थी थिए थी। टियों फ़र्क़ु अगरि असां ॾिसूं त ही अमल साह खणण वारे रस्ते ते थिए थो। मिसाल या हिन खे ही सम्झूं त ही अमल साह खणण रस्ते जे दौरान यानी गैसूं ॿाहिरां पाण खणूं था फिफड़नि जे अंदरि, हिन सॼे रस्ते मां इन्हनि गैसुनि खे गुज़रणो थो पए, यानी इन साह खणण जे अमल जे दौरान ही अमल थिए थो ब्रीथिंग। जॾहिं त ही अमल जानदारनि जे सेलनि में थिए थो। ही सेल्यूलर लेवल ते थिए थो, सेल जे अंदरि थिए थो, जीव घरड़े जे अंदरि थिए थो, जंहिंमें ऑक्सीजन मिली करे ग्लूकोज खाधे खे टोड़ाए तवानाई ख़ारिज कराए थी। अहिड़े नमूने सां आख़िरी असां फ़र्क़ु ॾिसूं त हिन अमल में ख़ामरा यानी एंजाइम्स हिस्सो नथा वठनि, छाकाणि त ही ब्रीथिंग साह खणण वारे अमल में असांजा उज़वा शामिल आहिनि।
तंहिं करे असां ॿाहिरियां माहौल में गैसूं था खणूं, ऑक्सीजन जो मिसाल खणूं। एंजाइम्स जी का बि मदद नाहे। जॾहिं त हिन पासे असां ॾिसूं त ही नंढड़े जीव घरड़े में थिए थो त हिन अमल में खामरा यानी एंजाइम्स हिस्सो वठनि था, छाकाणि त तमामु नंढी लेवल ते कीमियाई लेवल ते इन्हनि भञ में खामरा रिएक्शन खे तेज़ कराए उन अमल खे परफॉर्म कराईंदा आहिनि। असां अॻे ई पढ़ी चुका आहियूं त एंजाइम या खामरा छा आहिनि, बायो कैटलिस्ट आहिनि। बायोलॉजी में भञ में मददगार साबित थियनि था ऐं उन थींदड़ रिएक्शन्स खे हथी वठराए ॾियनि था, तेज़ी वठराए ॾियनि था। त प्यारा वारो इहे बुनियादी फ़र्क़ु आहिनि हिकिड़े साह खणणु, सिंपल गैसुनि खे जिस्म में दाख़िल करणु ऐं ॿरण जो अमल जेको सेल्युलर बेसिस ते सेल्युलर लेवल ते थिए थो।